पन्नू वाकिल जश्न आज़ादी की खुशी के मौके ते शहरीन ऐं दुकानदारनि चयो आहे त पाकिस्तान असांजो प्यारो मुल्क आहे। उनखे हासिल करण लाइ असां वरी क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। 14 अगस्त 1947 उहो मुबारक ॾींहुं आयो त जंहिंमें योम आज़ादी जे ॾींहुं असां सभु जिन लाइ अहम तरीन ॾींहुं आहे। 14 अगस्त की खुशी में दुकानदारनि शहरीन हर साल वांगुरु हिन साल बि ख़ुशी ऐं जज़्बे सां 14 जश्न आज़ादी जी तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि ऐं क़ौमी परचम हाणिया विया आहिनि। वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु ज़्यादा घणी ख़ुशी आहे 14 अगस्त जे हवाले सां ऐं ॿारनि खे वठी आया आहियूं। ॿारनि खे ख़रीदारी करायूं था 14 अगस्त जी तयारी जे लाइ। इंशाअल्लाह हर साल जीअं मल्हाईंदा आहियूं 14 अगस्त, इन साल बि भरपूर तरीक़े सां 14 अगस्त मल्हाईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह साईं, असां 14 अगस्त जी वॾी बहितरीन तरीक़े सां तयारी कंदासीं। जीअं त असांजो मुल्क सां जेको मुखालिफ़ मुल्क भारत जेके असां सां जेकी कई आहे त उन हिसाब सां असां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। असां ॿारनि जे लाइ फ़ौजी वर्दियूं वरितियूं आहिनि। इंशाअल्लाह ॿारनि खे उहो माना ॾेखारींदासीं त असांजो जेको आहे नी जज़्बो केतिरो आहे, पाकिस्तान जी जेकी आवाम खे केतिरो जज़्बो आहे, उन हिसाब सां असां ॾेखारणु चाहियूं था पूरी दुनिया खे त असांजी पाक फ़ौज, असांजो जेको पंहिंजो पाक फ़ज़ाइया जेकी आहे अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया खां ताक़तवर आहे ऐं ताक़तवर रहंदी। इंशाअल्लाह जेको आहे नी पाकिस्तान ज़िंदाबाद। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।